आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा चयो आहे त भारत पाकिस्तान के नए हासिल कयल हथियारनि सां ड्रेजारे धमकाए नथो सघे। भारत जो रवैयो सदाई जीअं गैर ज़िम्मेवाराणो आहे। भारत खिते जे अमन खे हिकु भेरो ॿीहर शदीद खतरे में विझी छॾियो आहे। पाकिस्तान अमन जो ख़्वाहिशमंद आहे, पर जेकॾहिं असां ते जंग मड़ी वई त सिर जो जवाब पत्थर सां ॾींदासीं। ISPR मूजिब GHQ रावलपिंडी में 6 सितंबर 1965 जी जंग में दुश्मन फौज जा ॾंद खटा कंदड़ पाक फौज जे शहीदनि ऐं गाज़िन खे एवार्ड ॾियण वारी तक़रीब थी, जंहिंमें पाक फौज जे शहीदनि जे वारसनि ऐं गाज़िन शिरकत कई। तक़रीब के खिताब कंदे आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा चयो त 6 सितंबर 1965 जो ॾियारो असांजी तारीख़ जो लाज़वाल ॾींहुं आहे। पाकिस्तानी क़ौम लाइ 6 सितंबर रुगो हिकु ॾियारो न, पर असांजी हिम्मत ऐं हौसले जी सुञाणप पिणु आहे। इहो ॾींहुं असांखे यादि ॾियारे थो त असां पाण खां केतिरा ई भेरा वॾे दुश्मन खे शिकस्त ॾिनी हुई। आर्मी चीफ वधीक चयो त 6 सितंबर जो ॾियारो 1948 ऐं 1965 1971 तोड़े कारगिल जी जंग जे शहीदनि जी यादि में मल्हायो वञे थो। वक़्तु असांखे केतिरा ई भेरा आज़माए चुको आहे, पर असां हर भेरे उन्हनि आज़माइशुनि में सुरखरू थिया आहियूं। जनरल कमर जावेद बाजवा वधीक चयो त पाकिस्तान हिकु ज़िंदा मिसाल आहे। असांजो रतो जज़्बो ऐं अमल हर महाज़ ते उन जी शाहिदी ॾींदो। अॼु बि असां पंहिंजी आज़ादी जी हिफ़ाज़त पंहिंजे रत सां करियूं पिया। असां अॼु बि दुश्मन जे नापाक इरादनि खे शिकस्त ॾियण लाइ तयारु आहियूं। हुन वधीक चयो त असां सॼी दुनिया ख़ासि तौर ते पंहिंजे खिते में अमन जा ख़्वाहिशमंद आहियूं, पर भारत जो रवैयो सदाई जीअं गैर ज़िम्मेवाराणो आहे। भारत खिते जे अमन खे हिकु भेरो ॿीहर शदीद खतरे में विझी छॾियो आहे। भारत पाकिस्तान खे नई हासिल कयल हथियारनि सां ड्रेजारे धमकाए नथो सघे। पाक फ़ौज पूरी ताक़त सां तयारु ऐं बाख़बर आहे। आर्मी चीफ इहो बि चयो त उन में को बि शक न आहे त वालारियल कश्मीर आलमी सतह ते तस्लीम थियल मसइलो आहे। कश्मीर बाबति को बि हिकु तरफ़ो फ़ैसिलो तस्लीम न कंदासीं। जेकॾहिं असां ते जंग मड़ी वई त असां सिर जो जवाब पत्थर सां ॾींदासीं। असां दुश्मन जे कंहिं बि हरकत जो फौरी ऐं पूरी ताक़त सां जवाब ॾियण लाइ तयारु आहियूं। जनरल कमर जावेद बाजवा जो चवणो हो त पाकिस्तानी क़ौम सां मोहबत असांजी ईमान जो हिसो आहे। को बि दुश्मन असांजे उन मोहबत खे शिकस्त नथो ॾेई सघे। पाकिस्तान में वॾियुनि क़ुर्बानीनि खां पोइ अमन क़ाइमु थियो। हाणे असां मुल्क में क़ाइमु अमन खे तरक़ी में तब्दील करणु चाहियूं था।